नाज़रीन, ताज़ा तरीन अपडेट्स शेयर कयो पिया असां सखर मां हाफिज़ लाशारी जी रिपोर्ट मूजिब ज़िले इंतज़ामिया सखर जंहिंमें एक्शन ज़िले सिहत ऑफिसर DHO असिस्टेंट कमिश्नर्स लाॻापियल खातनि जा डायरेक्टर PPHI रेस्को 1122 ऐं सिविल सोसाइटी जी नुमाइंदनि गॾियल तौर ते कुदरती आफ़तुनि सबबि पैदा थींदड़ ख़तरनि ऐं कमज़ोरियुनि खे घटाइण लाइ हिकु जामिया हिकमत अमलीअ ते इतफ़ाक़ कयो। अॼु डिप्टी कमिश्नर ऑफिस सखर में ज़िले कंटेंजेंसी प्लान 2026-27 जे जाइज़े वारे इजलास जो इनकाद कयो वियो, जंहिंमें ज़िले ऐं सूबाई सतह जे अहम सरकारी अमलदारनि, सिविल सोसाइटी, मक़ामी हुकूमतनि ऐं बिरादरियुनि जे नुमाइंदनि शिरकत कई। टेक्निकल माहिर पारां ज़िले कंटेंजेंसी प्लान 2026-27 पेश कयो वियो, जेको ज़िले इंतज़ामिया सिहत खाते, PPHI समाजी भलाई खाते, आबपाशी, म्यूनसिपल कॉर्पोरेशन, NGOs ऐं मक़ामी बिरादरनि सां कयल इंटरव्यू ज़रिए हासिल कयल बुनियादी मालूमात ऐं मौजूदु सानवी अंगनि अखरनि जी बुनियाद ते तैयारु कयो वियो आहे। शिरकत कंदड़नि रवायती मनसूबाबंदी खे वधीक जामिया शमूलियत वारे ऐं अॻुवाट तयारीअ ते बदल निज़ाम में तब्दील करण जी कोशिश खे साराहींदे, जंहिंमें ख़तरनि, मौजूदु वसीलनि ऐं मुख़्तलिफ़ इदारनि जे ज़िम्मेवारनि खे वाज़े नमूने सां शामिल कयो वियो आहे। शिरकत कंदड़नि वफ़ाक़ी सूबाई हुकूमतनि खां मुतालबो कयो त कुदरती आफ़तुनि जी अॻुवाट तयारी, बहाली ऐं ॿीहर तामीर जी सरगर्मियुनि लाइ ज़िले खे बर वक़्तु माली वसीला फ़राहम कया वञनि।